हरिओम दादा। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम पयः पृथिव्यां पयः ओकदीको पयो दिव्यन्तरिक्षे पयो द्याः पयस्पति प्रदिश सन्तु मयं मा ओम विष्णुरराटमसि विष्णु शनपत्रयसो विष्णवमसि विष्णवे त्वाहा ओम अग्निर्देवता वातो देवता सूर्यो देवता चंद्रमा देवता वसवो देवता रुद्रा देवता दित्या देवता मरुतो देवता विश्वे देवा देवता बृहस्पति देवतेन्द्रो देवता वरुणो देवता ओम द्यौः शांतिरंतरिक्षगुं शांति पृथ्वी शांतिराप शांतिरोषधयः शांति वनस्पतयः शांतिर्विश्वे देवाः शांति ब्रह्मा शांति सामा शांति सर्व वेदी शांति सर्वगुं सुशांतिर्भवतु ओम यतो यत समीहसे ततो नो अभयम कुरु सुशांतिर्भवतु। तंहिंखां पोइ छाहे यो सब शुभ कार्य में यो मंत्र स्वस्ति वाचनम चयो आहे। शुभ कंहिं भी पूजा का अॻु में ये ब्राह्मण रिसाइट कंदा आहिनि। तंहिंखां पोइ भगवान गणपति जी आह्वान थींदो आहे हरि ओम गणानन्त्वा गणपतिगुं हवामहे प्रियाणन्त्वा प्रियपतिगुं हवामहे निधीनन्त्वा निधिपतिगुं हवामहे वसो मम आहमजा निग्रबधमा त्वमजा शीघ्रबधं नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो भ्रातेभ्यो भ्रातिपतये नमो नमः विश्वरूपेभ्यो नमो नमः ओम सुमुखश्चैव कदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो विनायकः धूम्रकेतो गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः द्वादशैतानि नामानि यः प्रचुर्यादपि विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी धनते लभं पुत्रार्थी लभते पुत्राणां मोक्षार्थी लभते गतिं श्रीमन् महागणाधिपतये नमः। यो स्वस्ति वाचन खां पोइ भगवान गणेश जो आह्वान कंदा आहिनि। यो अॼु जो वॾो ॾींहुं आहे, पूर्णिमा आहे, सत्यनारायण आहे, रक्षाबंधन आहे ऐं असांजी मुलाक़ात थी रही आहे। ॾाढो हिकिड़ो सुठी तमामु ॾाढो सुठी शुरूआत थी आहे दादा ऐं वॾी महिरबानी। ऐं वरी जॾहिं असांखे अॻियां हलंदासीं अॻियां कंहिं एपिसोड्स में तव्हां खां इन्हनि ॻाल्हियुनि जा मतिलब सम्झंदासीं मंत्रनि जा जीअं तव्हां चयो आहे। वॾी वॾी महिरबानी। हाणे अॼु जो असांजो जेको मेन टॉपिक आहे टिपणो। सिंधियत जे बारे में कहिड़ी बि जानकारी का बि ॼाण हिस्टोरिकल हुजे असांजा जेके रीतियूं रिवाज आहिनि जेके बि जेके भई सम्झो असांजा त्योहार आहिनि तिथियूं आहिनि उन्हनि जे बारे में जेको बि आस्ते आस्ते जीअं जीअं असांखे मौक़ो मिलियो तीअं तव्हां खां ॼाणंदासीं। पर अॼु असांखे इहो ॿुधाइजो त टिपणो भाई उन जे बारे में वाई व्हेन हाउ वेयर लगभग सब जेको आहे टिपणे जे बारे में जेतिरो असांखे तव्हां ज्ञान ॾेई सघो। एक्चुअली टिपणो जेको आहे उहो संस्कृत अखर आहे पंचांग जी माना 5 अंक। वो 5 अंक छा आहिनि? पहिरियों फंडामेंटल्स था पकड़ियूं, वो आस्ते आस्ते ब्रीफ कंदो वेंदुमि मां। पंचांग माना 5 अंग। हाणे 5 अंग उहे कहिड़ा आहिनि? सभ खां पहिरियों जेको आहे उनखे चवंदा आहिनि योग तिथि। पहिरियों तिथि तिथि कहिड़ी आहे? हाणे तिथियूं कहिड़ियूं उहो मां पोइ ॿुधाईंदोमांव। पहिरियों तिथि, पोइ वार, नक्षत्र, योग ऐं करण। ये इन जो मतिलबु आहे पंचांग, जेके सिंधीअ में असां चवंदा आहियूं टिपणो। माना इन्हनि 5 शयुनि जी जानकारी हाणे जनरली जेको आहे कॉमन माण्हुनि खे तिथि ऐं वार जी जानकारी हूंदी आहे ऐं खपंदी आहे। भाई महाराज 11 12 कॾी आहे, उमास कॾी आहे, इहा थींदी आहे तिथि। बाक़ी जेको योग ऐं करण जेको आहे
उहो घणे मांगे एस्ट्रोलॉजी में या जन्म पत्री ठाहिण में कमु ईंदो आहे ब्राह्मणनि खे। कॉमन माण्हुनि खे तिथ ऐं ॾींहुं इहे घणे मांगे ॻाल्हियूं खपंदियूं आहिनि। त तिथियूं कहिड़ियूं थींदियूं? पहिरियों हाणे इहे 5 अंग थींदा आहिनि पंचांग में: तिथि, वार, नक्षत्र, योग ऐं करण। इहे 5 शयूं, इन करे अखर चइबो आहे पंचांग। ठीकु आहे जी दादा। ऐं तंहिंखां पोइ घणनि माण्हुनि खे इहा ॻाल्हि ख़बर न हूंदी आहे त संबत घणा आहिनि। संबत टोटल आहिनि 27। उहे साल साल फिरंदा रहंदा आहिनि। हाणे हिन वक़्त ते जेको संबत चालू आहे उन जो नालो जेको आहे, मां पढ़ी ॿुधायांव तव्हांखे 1 सेकेंड जे अंदरि। हिन जो असां कीअं पढ़ंदा आहियूं? हिकु हूंदो आहे विक्रमादित्य संबत। राजा विक्रमादित्य जेको संबत हलायो आहे उन खां हलंदो रहंदो आहे। विक्रमादित्य खां पोइ हलंदो आहे शक संबत। शक राजाऊं जेके हुया उन्हनि पंहिंजो, हर राजा खे अधिकार हूंदो आहे पंहिंजे संबत स्टार्ट करण जो। त घणे मांगे जेके बि टिपणा हूंदा आहिनि उन में विक्रम संबत ईंदो आहे। पहिरीं इहा ॻाल्हि, पंचांग खां पोइ संबत सम्झणु ज़रूरी आहे। हिन वक़्त ते संबत जेको चालू आहे उहो 2078 चालू आहे। जेके आहिनि विक्रम संबत 2078 ऐं शक जेको आहे 1943। इहे 2 शयूं हमेशह पहिरें पने ते, हाणे मुंहिंजे हथ में टिपणो आहे जेको असां छपाईंदा आहियूं हर साल, हिन में पहिरें लाइन ते इहा ॻाल्हि छपियल आहे, विक्रम संबत ऐं शक संबत। घणे मांगे असां विक्रम संबत सां हलंदा आहियूं। घणे मांगे सभु, छाकाणि त महाराष्ट्र जा टिपणा, राजस्थान जा, साउथ जा जेके बि टिपणा ठहंदा आहिनि उन में विक्रम संबत सां ई स्टार्ट थींदो आहे। त पहिरियों हलियासीं पंचांग, माना 5 शयूं: तिथि, वार, योग, नक्षत्र ऐं करण। तंहिंखां पोइ हलियो संबत। हाणे संबत अलॻि अलॻि ठहियल आहिनि। असां घणे मांगे विक्रम संबत खे फॉलो कंदा आहियूं जेको हिन वक़्त ते 2078 आहे। असांजो इंग्लिश जेको आहे ईयर आहे 2021 आहे। त असां अञा अॻिते आहियूं जूलियन कैलेंडर खां। त जीअं हिन टिप्पणी मां लिखियो आहे, विक्रमादित्य संबत 2078, ईसवी सन 2021-22, भारतीय गणराज 73-73। हिन में हिकिड़ो असां हर साल मेंशन कंदा आहियूं, तव्हांजे पुठियां भगवान कृष्ण जो फोटो आहे, कृष्ण संबत 5247। माना लॻभॻि भगवान कृष्ण खे धरती ते आए 5000 साल थी विया। ठीकु आहे। तंहिंखां पोइ गुजराती संबत आहे, फसली संबत बि आहे, फसली सन। झूलेलाल संबत आहे जेको सिंधियुनि खे घणे मांगे ख़बर न हूंदी आहे। हिन वक़्त ते उहो झूलेलाल संबत आहे 1071। इहो झूलेलाल संबत आहे 1071। तंहिंखां पोइ नानक शाही संबत आहे, गुरु नानक जे टाइम खां इहो हले थो 552। माना 550 साल थी विया गुरु नानक देव खे। ऐं कलयुग जा जेके कैलकुलेशन जेका गणना आहे, हिंदू जेका कैलकुलेशन आहे उहा टाइम मैनेजमेंट जेको कयो वियो आहे, हिंदुनि कयो आहे, युगनि जे हिसाब सां कयो अथऊं। सतयुगी थींदो, त्रेता, द्वापर ऐं कलयुग। उन्हनि जी एज ठाही वई आहे, लॻभॻि घणा 100 साल, 1000 साल हलंदो। हाणे कलयुग जो जेको आहे समय, उहो लॻभॻि 5122 साल कलयुग खे पूरा थिया। हिन कलयुग खे जॾहिं महाभारत खां पोइ कलयुग लॻो आहे त उन कलयुग खे लॻभॻि 5122 साल पूरा थिया ऐं अञा 4,26,878 वर्ष बाक़ी आहिनि। वाओ, 4 लख। हाणे उहा गणना थियल आहे, उनजी ॾाढी मैथमेटिक्स असांखे ख़बर न आहे, पर असां 100 साल जो टिपणो असां रेफर कंदा आहियूं। जेको जेतिरा ठाहींदा आहियूं हिन टिपणे जो, उहो 100 साल जा टिपणा लिखियल हूंदा आहिनि। 100 साल पोइ 11 कॾहिं थींदी, 100 साल पोइ 12 कॾहिं थींदी। त असांजो टिपणे जो बेस जेको आहे साल जो, उन्हनि 100 साल जे टिपणनि ते आधारित थियल हूंदो आहे। उहा कैलकुलेशन उहा परफेक्ट हूंदी आहे। त हाणे 2 ॻाल्हियूं थियूं, हिकु तिथि, वार, योग, नक्षत्र ऐं करण, 5 शयूं इहे पंचांग जूं। तंहिंखां पोइ संबत थियो ऐं अलॻि अलॻि एज जे हिसाब सां राजा शिवाजी महाराज पंहिंजो संबत हलायो आहे, शालीवाहन संबत पंहिंजो आहे। त असांखे इन्हनि डिटेल्स में न वञणु खपे, ख़ाली असांखे झूलेलाल ऐं गुरु नानक देव जी, असां सिंध ऐं पंजाब
वेझो वेझो रहियूं त असांखे थोरी घणी ख़बर हुजणु खपे। त इहे ॿ शयूं मां तव्हांखे एक्सप्लेन कयूं। तंहिंखां पोइ घणे माङे माण्हुनि खे ख़बर न पवंदी आहे त हिंदू कैलेंडर इज़ डिवाइडेड इनटू 2 एस्पेक्ट्स। ॿिनि एस्पेक्ट्स में जीअं असां टिपणो खोलींदासीं, असांजी स्टार्टिंग चैत्र मास खां आहे, चेटी चंड खां असांजो नओं साल स्टार्ट थींदो आहे। इहा सभिनी खे ख़बर। चैत्र मास जे शुक्ल पक्ष में हिंदू कैलेंडर में 2 पक्ष आहिनि। कहिड़ा 2 पक्ष आहिनि? हिकु आहे शुक्ल पक्ष माना चांडोकियूं, ॿियो आहे कृष्ण पक्ष माना ऊंदाहियूं। त इहे 15 ॾींहंनि जे हिसाब सां डिवीजन थियल आहे। बराबर, क्लियर आहे? जी जी, जो ठीकु आहे। हाज़िर हाज़िर, जेके बि वेठा आहिनि ऑडियंस, हा न मां सभिनी खे म्यूट इन करे करायो आहे, मूं चयो जॾहिं बि जंहिंखे क्वेश्चन हुजे हथ खणनि ऐं पोइ पुछनि, त रिकॉर्डिंग में असांखे कंफ्यूजन न थिए, इन करे। जी बिल्कुलु बिल्कुलु चाहे मां अॻिते वधंदो वञा, न त मां 2 मिंट पॉज कयां। न, भले कंहिंखे क्वेश्चन हुजे त प्लीज़ महिरबानी करे अनम्यूट करियो पाण खे, ऐं कुझु पुछणो हुजे हेल ताईं त प्लीज़ पुछो। कंटिन्यू करियो साईं। ठीकु आहे, मां कैरी। ओके, त डिवीजन जेका आहे 2 पक्षनि में विरहायल आहे, उनखे चवंदा आहियूं शुक्ल पक्ष माना सिंधीअ में चइबो आहे सुडी। असांजा जेके वॾा आहिनि सुडियूं ऐं वॾियूं सम्झंदा हुया। भाई कंहिं माण्हू जो जनम थियो या डेथ थी त आख़ार 11 इहो हिंदू कैलेंडर में लिखंदा हुया। इंग्लिश डेट ते न हलबो आहे। हिंदू कैलेंडर परफेक्ट तिथि ते तिथि ईंदी आहे, इंग्लिश डेट्स फिरंदियूं रहंदियूं आहिनि। त तंहिं करे असांजो उहो कंपेरेटिवली वधीक मैथमेटिकल आहे। त सुडियूं माना सोजरो या चांड्रोकियूं या शुक्ल पक्ष, वॾियूं माना ऊंदाहियूं। त 15 ॾींहं इहे चांडोकी हलंदी आहे। 15 ॾींहं जेको आहे चंद्रमा जंहिं महिल गॾिजंदो वेंदो आहे, उहा लास्ट में ईंदी आहे उमास जी। हाणे इहे माना महीनो जेको आहे असांजो ईअं डिवाइड थियल आहे 15 ॾींहंनि जे पक्ष, शुक्ल पक्ष ऐं कृष्ण पक्ष, ऊंदाहियूं ऐं चांडोकियूं। इहे सुडियूं ऐं वॾियूं। वॾी माना जेका वधंदी वञे, राति जेका वधंदी वञे, वधण खां पोइ गॾिजंदी वेंदी जी। इहे जेके आहिनि एस्पेक्ट्स तव्हांखे मां ॿुधाया। पहिरियों पंचांक माना 5 अंग, तंहिंखां पोइ संमत, अलॻि अलॻि संमत, तंहिंखां पोइ असांजो डिवीजन थियल आहे महीने जो 15 ॾींहंनि में। हर महीने में 2 ग्यारसियूं ईंदियूं आहिनि, 2 ॿारसियूं ईंदियूं आहिनि, 1 उमास ईंदी आहे। बराबर, सही आहे महीने में। जी जी, 1 मिंट मां तव्हांखे पास करायां। इनखे 1 मिंट जी, मां सभिनी खे रिक्वेस्ट कंदुसि त पंहिंजो वीडियो ऑन करे छॾियो महिरबानी करे, ऐं ऑडियो भले बंदि करियो। वीडियो ऑन कंदा ऐं हथ खणंदा त असांखे ख़बर पवंदी त केरु जेको आहे सो कंहिंखे को सुवाल आहे। त महिरबानी करे पंहिंजो वीडियो ऑन करे रखो त हिक ॿिए खे ॾिसी बि सघूं ऐं हिक ॿिए सां थोरो असांजे शर्मा साहब खे बि सम्झ अचे त भाई माण्हू ॿुधनि पिया। सो महिरबानी करे वीडियो ऑन कजो प्लीज़, पंहिंजो वीडियो ऑन करे छॾियो। थैंक यू साईं, कंटिन्यू करियो साईं प्लीज़, महिरबानी। हाणे तिथियुनि जो नॉलेज कीअं अचणु खपे, असांजे ॿारनि खे कीअं सम्झाइजे, या जेका नई टही आहे उनखे कीअं ॿुधाइजे त भई हे टिपणो ॾिसबो कीअं आहे जी। त असां इन करे इंग्लिश ऐं हिंदीअ में छपाईंदा आहियूं हिते। भई जीअं ॿारनि खे हिंदी नथी अचे जी, जिन खे देवनागरी पढ़णु नथी अचे, त उन लाइ इंग्लिश में असां छपाईंदा आहियूं। हिकु पासो हिंदी हूंदो आहे, हिकु पासो इंग्लिश में हूंदो आहे। सही आहे। त तव्हां हाणे जेकॾहिं पहिरियों ॾिसंदव 13 अप्रैल खां असांजो नओं साल लॻो आहे। बिल्कुलु, हिन संमत जेको एट प्रेज़ेंट संमत हली रहियो आहे उनजो नालो आहे प्रमादी नाम। अच्छा, प्रमादी संमत जो नालो आहे प्रमादी। 28-27 संमत टोटल हूंदा आहिनि। हर साल संमत जो नालो चेंज थींदो रहंदो आहे। हिन जेको आहे प्रमादी नाम नाले सां संवत्सर हलियो आहे। इहो साल पूरो थींदो ऐं असांजो नओं साल जेको लॻो आहे उहो 13 अप्रैल मंगलवार, तिथि एकम। सिंधी नव वर्ष, झूलेलाल जयंती, असांजो पहिरियों चेटी चंड जो जेको असां नओं साल लॻंदो आहे उनखे चवंदा आहिनि सिंधीअ में एकम। बराबर, सम्झो। हाणे एकम खां ॿीज खां पोइ टीज, पोइ चौथ,
पंचमी, छठ, सप्तमी, अष्टमी, नौमी, दसमी, 11, 12, 13, 14 पूर्णिमा, माना ये इते 15 इते पूरा थिया। बराबर। तो पक्ष जेको आहे 15 ॾींहंनि जो उहो इते पूरो थियो। पूर्णिमा आई, तंहिंखां पोइ जेको आहे चंद्रमा जेको आहे वरी गॾिजणु शुरू थींदो आहे, माना वॾियूं। हाणे ॾिसंदासीं त चैत्र मास जा 15 ॾींहं पूरा थिया, चैत्र खां पोइ लॻो वैसाख। सिंधी महीना बि माण्हुनि खे ख़बर न हूंदा आहिनि असांजे ॿारनि खे। बिल्कुलु 12 महीना सिंधियुनि जा, उहो मां पोइ ॿुधाईंदुमि। जी। त पहिरियों असां नओं साल जेको आहे शुरूआति चेट जे महीने में चेटी चंड ते नए साल जी शुरूआति आहे। ऐं तिथियूं जेके आहिनि एकम खां वठी करे पूर्णिमा ताईं 15 ॾींहं हलंदियूं। सही आहे। इहो थियो शुक्ल पक्ष। जी। उन्हाए में ईंदासीं एकम खां वठी करे उमास ताईं। एकम, बीज, टीज, चौथ, पंचमी, छठ, सप्तमी, अष्टमी, नवमी, दसमी, 11, 12, 13, 14 उमास। जी। माना असांजो हिते इहो महीनो जेको आहे शुक्ल पक्ष ऐं कृष्ण पक्ष पूरो थियो। जी। माना शुक्ल पक्ष सॉरी, त शुक्ल पक्ष ऐं कृष्ण पक्ष में 15 ॾींहं 15 तिथियूं आहिनि जेके रिपीट थींदियूं। जी 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 बराबर सम्झो। हाँ जी। वो तव्हांखे इन करे मां चयो भाई 2 11सूं 2 12सूं हिकु मास हर महीने में ईंदी आहे। बराबर, सही आहे, सही आहे। जी जी। उहे इहो इन हिसाब सां असांजी कैलकुलेशन हलंदी रहंदी आहे। सही ॻाल्हि आहे। इन में टिप्पणी में हिकु मिनट सावित्री जी, तव्हांखे कुझु पुछणो आहे, अनम्यूट करियो पाण खे। जेको टिप्पणी में पंचक हूंदी आहिनि 5 उहो छा हूंदी आहिनि? माना चवंदनि के माण्हू मरे ख़बरिन ते वारींदा आहिनि, ॿारे ते वारींदा आहिनि। असांजे घणे मांगे शिकारपुर में पंजुकनि में काई बि ॻाल्हि न कंदा आहिनि, ख़ासि करे पूजा पाठ जी जेका ॻाल्हि हूंदी आहे। ऐं इवन जेको आहे ॿारो बि न बीहारींदा आहिनि। पंजुकनि खे जंहिं महिल मीन में चंद्रमा ईंदो आहे ओॾी महिल पंचक थींदो आहे, उहो घड़ी जेका आहे शुभ न हूंदी आहे। इन करे इनखे काई बि ॻाल्हि न करे सघंदा आहियूं असां। ख़ासि करे डेथ जो जेको कमु हूंदो आहे हिन में न कराए सघूं। ॿारो हुजे या ॿियो कोई अहिड़ी काई पूजा हुजे उहा पंचक में न कराए सघंदी आहे। जॾहिं गुज़ारे वेंदा माण्हू तॾहिं बि वारींदा आहिनि, गुॾियूं ठाहे करे अंदरि उहा पूजा थींदी आहे। हा, माना ओतिरो न उहो डिपेंड थो करे काई। हा हा न हा उहो डिपेंड थो करे कि काई पंजुका टी पंजुका त सम्झो हुनखे टियों हिकु प्राणी ऐं ॿ गुॾियूं ॿियूं 5 पूरा। ऐं पंचक शांति जो पाठ थींदो नासिक में या हिते बाणगंगा में वाल्मीकि में। जंहिं महिल याद कंदा आहिनि त उते ब्राह्मण खे चइबो आहे त भई पंचक शांति जो पाठ कराए। त जीअं असांजे घर ॿारे ते बि वारबो आहे? न न ॿारे ते वारींदा आहिनि, ॿारो पोस्टपोन कंदा आहिनि। हा, एतिरा ॾींहं लेट कंदा आहिनि, माना करणु खपे न। हा, 1 ॾींहुं लेट, 2 ॾींहं हा करणु खपे। जेतिरियूं पंचक अचनि माना ओतिरा लेट करणु खपे न। देर सां ॿारो जीअं जीअं मुंहिंजा जजमान शिकारपुर आहिनि, पंजुक में ॿारो न थींदो कराईंदा आहियूं। पर जेके हैदराबादी आहिनि या ॿिया माण्हू आहिनि के न वारींदा आहिनि पंजुक। भाई महाराज ॿारे ते ॿारो बीहारे, त असां ॿारे ते ॿारो बीहारींदा आहियूं। करणु न खपे एक्चुअली। असां में वारींदा आहिनि। वारणु खपे छाकाणि त तव्हांखे न वारणु खपे, 100% वारणु खपे। के हा चवंदा आहिनि के न चवंदा आहिनि माण्हू। ॾिसो न भई जेकॾहिं माण्हू खे नॉलेज न आहे त पोइ ठीकु आहे, भई ख़ता माफ़ आहे। पर जेकॾहिं माण्हू खे ख़बर आहे ऐं ॾिसी वई मख न उगणु खपे, दिस इज माय सिंपल सेइंग। बिल्कुलु बिल्कुलु सही आहे। थैंक यू सावित्री जी, थैंक यू फॉर योर क्वेश्चन। म्यूट करियो साईं, कंटिन्यू करियो प्लीज। इन खां पोइ माण्हू घणेई चवंदा आहिनि त भई हाणे सभु ॾींहं भॻवान जा। मां लेक्चर न करणु वेठो आहियां, मुंहिंजो टाइम थियो आहे पूजा जो, मां बसि 5-7 मिंट ॿिया ॻाल्हाईंदुमि। हाज़ुर हाज़ुर। माण्हू चवंदा आहिनि सभु ॾींहं जा, ईअं न हूंदो आहे। हर ॾींहं खे, हर तिथीअ खे, हर वार खे पंहिंजो डिसिप्लिन हूंदो आहे। सभु जानवर आहिनि, बकरी अलॻि आहे, गांइ खे अलॻि था पूॼूं असां। छो त भॻवान इहा वेरिएशन ठाही आहे। जीअं नवरात्र जा 9 ॾींहं असां डिसिप्लिन वारींदा आहियूं, थूम बसर बंदि कंदा माण्हू, उपवास कंदा। छाकाणि त साइंटिफिकली इहो बि आहे त उन वक़्त ते ट्रांज़िशन जो पीरियड आहे, न थधि आहे न गर्मी आहे।
तव्हां ॾिसंदो हाणे नवरात्रा जेके ईंदा अक्टूबर जा, ॾाढी गर्मी वधी वेंदी आहे। अक्टूबर हीट त वर्ल्ड में थींदी आहे, पर अक्टूबर में या मार्च में इट इज़ अ पीरियड ऑफ अ ट्रांज़िशन। तंहिं करे तव्हां पंहिंजे खाधे पीते जे डिसिप्लिन रखो। इहो असांजा वॾा इन करे ठाहे विया ऐं उनखे रिलीजन कलर खणी ॾिनो, भाई माता जी पूॼा थी थिए, देवी जी पूॼा थी थिए, उपवास कयो। छाकाणि त मार्च अप्रैल जीअं ईंदी आहे उन वक़्त ते सॼो सीज़न जेको आहे बदिलियल हूंदो आहे। जीअं हाणे सिंधीअ में चवंदा आहिनि भाई कती मास में ॾही न खाइजे, माना कार्तिक। कार्तिक मास माना कहिड़ो? ॾियारी खां पोइ जेको ईंदो आहे, गुरु नानक जे जनम वारो। सिंधीअ में पहाको अथव, कतीअ जी ॾही कुतनि खे, मंगर जी ॾही पुटनि खे। तव्हांखे ख़बर हूंदी। अच्छा, कती माना कार्तिक मास में ॾही कुतनि खे खारायो। मंगर माना माघ मास अचे जेको, जनवरी फेब्रुवरी मार्च जनवरी ताईं जेको अचे, मंगर जी ॾही पुटनि खे। माना ओड़ी महिल तव्हां पंहिंजे ॿारनि खे, नंढनि ॿारनि खे ॾही मखण खीर खारायो। कार्तिक छो कयो वियो आहे? हाणे मां पंहिंजे साइंस जे प्रोफेसर खां पुछियो, चए पियो सर भाई कार्तिक मास के अंदर पूरे एटमॉस्फेयर में मर्क्यूरी बहुत ज्यादा रहता है। देयर इज अ प्रेजेंस ऑफ मर्क्यूरी इन द एटमॉस्फेयर। तो जेकॾहिं एटमॉस्फेयर में मर्क्यूरी जो अंदाज़ वधियल आहे, साइंटिफिकली तो चवां मां, ते कोई ॻाल्हि न आहे, दिस इज साइंटिफिकली। मां पंहिंजे प्रोफेसरनि खां पुछंदुमि, साइंस जे प्रोफेसरनि। चए पियो भाई इन करे इहो मना थींदा त भाई जेकॾहिं मर्क्यूरी फैलियल आहे असांजे इन में एटमॉस्फेयर में, त उन वक़्त ते तव्हां या ॾही जेका आहे या थिक ॾही डाइजेशन करणु माण्हूअ जे लाइ ठीकु न आहे। पाचन क्रिया में उहा अंदरि प्रॉपर न पचंदी। असांजो वैद्य हूंदो हुयो हिकिड़ो रामचंद बोरा, ही वॉज 75। उन वक़्त ते बि उहो वेट लिफ्टिंग खणंदो हुयो। त उन वक़्त मंझंदि 3 बजे खां पोइ, he was 75 having a big chest muscles, चवंदो मंझंदि 3 बजे खां पोइ ॾही न खाओ। और एनीवे आई डोंट वांट टू डिस्कस इन डिटेल। कती जी ॾही कुतनि खे, मंगरे जी ॾही पुटनि खे, साओ साग सौटनि खे, भाग पुटनि खे, इहे सिंधियुनि जा पहाका ठहियल आहिनि। बराबर, सही आहे, सही, बिल्कुलु ठीकु आहे। सिंधी भाॼियुनि जे पहाका ठहियल आहिनि। जस्ट हिकु मिंट, ख़ाली 2 मिंट मां वठंदुमि ॿिया। हाज़ुर हाज़ुर। तूरियूं न पवनि पूरियूं, तव्हां ॿुधियूं हूंदियूं, तव्हां त सभु स्कॉलर्स वेठा आहियो हिते। कुछ ॿुधाइनि, कुछ कोन ॿुधाइनि। हाजी हाजी, वरी चइजो। सिंधीअ में बाय द वे, अपार्ट फ्रॉम दिस पंचांग, खाधे पीते ते ॾिण वार जेके उहे माण्हू खे खपनि। व्हाट आई मीन टू से, मां कोई रिलीजियस कलर नथो लॻायां हिते। त साइंटिफिकली इहो आहे त पर्टिकुलर डेज के पर्टिकुलर महात्म थींदो आहे। इन करे भाई एकादशी छा आहे, एकादशी में माण्हू नॉन वेज न खाए, अल्कोहलिक बिवरेजेस न पीए। छो? 10 इंद्रियूं 11 मन उनखे डिसिप्लिन में रखणो आहे। बिल्कुलु, उहा एकादशी आहे। तंहिंखां पोइ विष्णु सहस्त्रनाम जो पाठ करणो आहे। भाई माण्हू जी गति जेका आहे उहा सुठी थींदी रहे। हाँ, शरीर जे रूप में, पंहिंजे परिवार रूप में गति जेका आहे माण्हू जी सुठी थींदी रहे। त इन करे एकादशी साइंटिफिकली ॾिसिजे, हर 15 ॾींहं माण्हू विर्त रखे त उनजो डाइजेशन सिस्टम सुठो थींदो। हिकिड़ो मुंहिंजो जज मूंखे बि चए, महाराज खावां पचे नथो। चयोमांसि हथ जोड़े भॻवान खे, पहिरियों पहिरियों भॻवान खे भोग लॻायो। भॻवान खे भोग लॻाइण खां पोइ मंत्र पढ़ो। मंत्र न अचेव त मां तो सेखारियांव। उहो मंत्र इहो आहे रोटी खाइण खां अॻु में, ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यम करवा वहई तेजस्विनाय वती तमस्तु मां विद विषावहई। हे भॻवान, जेको मां पाचन क्रिया में अंदरि विझां थो खाधो, तुंहिंजो ई भोग आहे, मुंहिंजे शरीर खे उहो लॻे ऐं मुंहिंजो तेज ऐं ओज वधे। इहो संस्कृत जो मीनिंग आहे इन सिंपल मंत्र जी। जेकॾहिं अञा बि तव्हांखे नथो लॻे, हे अर्थ क्रिया आहे योग जी। क्रिया खणी करे एंटी क्लॉक वाइज 3 दफ़ा, क्लॉक वाइज 3 दफ़ा, 6 दफ़ा पेट ते हथ घुमाइणो आहे। अश्वत्थामा बलर व्यासो, इहो न, इहो मंत्र पढ़ी करे माण्हू क्रिया करे त खाधो पचंदो। त ॾींहं वार विर्त नियम जेके ठहियल आहिनि हिंदू धर्म जे हिसाब सां तमामु साइंटिफिकली ठहियल आहिनि। चाहे नवरात्रा हुजनि, खाधा मटिजंदा आहिनि मुंद जे हिसाब सां, भाॼियूं मटिजंदियूं मुंदनि जे हिसाब सां। असांजी ईटिंग हैबिट्स बि मटिजणु खपनि मुंदनि जे हिसाब सां। इहो कोई बि जी प्रोपेगेंडा कान्हे का, या काई बि उहो इन में अतिशोक्ति न आहे भाई वधाए करे थो ॿुधायां मां। पर दिस इज़, तंहिं करे ॾिण जेके आहिनि 11 आहे, नवरात्रा आहिनि, या वॾा पूर्व जेके अचनि था, जेको डिसिप्लिन असांखे चयो वियो आहे उहो असांखे फॉलो करणु खपे। बिल्कुलु। दादा थैंक यू वेरी मच। ही त तमामु हिकिड़ी सुठी शुरूआत थी आहे। हाणे असीं, मां जीअं असांजे चंदवाणी साहिब खे चयो,
असीं तव्हांजो मथो पिया खाईंदासीं सदाईं। This is my pleasure, sir. ऐं जेके बि क्वेश्चन्स हूंदा, छो जो तव्हांखे पूजा लाइ वञिणो आहे, जेके बि असांजे मेंबर्स जा क्वेश्चन हूंदा, ही वीडियो बि ॾींदासीं उन खां पोइ, त मां उहे तव्हां सां कम्युनिकेट कंदुसि ऐं पोइ उन्हनि जो जवाबु जीअं असांखे मौक़ो मिलियो तीअं तव्हां खां वठी करे ऐं तव्हांखे बि जेको आहे सो इनवाइट कंदासीं त तव्हां बि ॿुधाए सघंदा। ऐं महिरबानी करे जॾहिं बि तव्हांखे फुर्सत हुजे असां सां जॉइन मूंखे इंट्रोड्यूस त करायो मेंबरनि सां ॿियनि सां। हाज़ुर हाज़ुर हाज़ुर। हिकु मिंट, मूंखे नियति जी तव्हांखे कुझु पुछिणो आहे। जी अनम्यूट करो नियति। जी जय झूलेलाल। मूंखे ही पुछणो हुयो, तव्हां हाणे पंजकियुनि जी ॻाल्हि कई त मां ईअं पंहिंजे वॾनि खां ॿुधो आहे कि कॾहिं पंजकियुनि में केरु माण्हू गुज़ारे वेंदो आहे त हुनजे पुठियां 5 ॿिया वेंदा आहिनि, त ही सही आहे या ईअं न आहे? ज़रूरी न, पंचक शांति कराइबी आहे इन करे। अच्छा, ऐं अगर हू न कराए त ॿियनि ते इफेक्ट थींदो आहे हुनजो? ईअं चवनि था, असांजो अनुभव मूंखे काथे काथे थियो बि आहे ईअं, पर नॉट नेसेसरी। भॻवान जो ग्रेस हूंदो आहे त काई ॻाल्हि टरी वेंदी आहे, हर हिकु ॻाल्हि न थी सघे त कराए माण्हू। जी अच्छा, हाणे मां हिकिड़ो मिंट वठंदुसि जिन पोइ जॉइन कयो शर्मा साहब जे शुरू करण खां, त मां हिकिड़ो मिंट में शर्मा साहब जो प्रोफाइल तव्हांखे पढ़ी ॿुधायां। त राजेश शर्मा जेको नालो आहे बाबूजन जो, ऐं ही हिस्ट्री जा प्रोफेसर हुआ RK तलरेजा कॉलेज में उल्हासनगर में, उतां रिटायर थिया। ऐं जेको आहे सो हींअर बिल्कुलु प्रैक्टिसिंग ब्राह्मण जंहिंखे चइजे भई, जेका बि पंहिंजी विधि आहे उहा ही फॉलो कंदा आहिनि ऐं पंहिंजा घणेई इन्हनि रिसर्च पेपर्स जेके आहिनि से पब्लिश कया आहिनि। ऐं ही पंचांग या जेको असांजो टिपणो आहे, अलमनाक जंहिंखे चइबो आहे, उहो लास्ट 25 सालनि खां ही हर साल पब्लिश करे ऐं उहो फ्री में सभिनि खे डिस्ट्रीब्यूट कंदा आहिनि। ऐं जेको आहे सो हिकिड़ी ट्रस्टी भई जेको शर्मा साहब जेको आहे सो एसोसिएटेड विद चैरिटेबल ट्रस्ट आहे जंहिंजो नालो आहे ब्राह्मण युवक मंडल। हाणे उन में शर्मा साहब जेके आहिनि से ट्रस्टी ऐं ऑनररी सेक्रेटरी आहिनि। ऐं उन ट्रस्ट जो जेको मेन कमु आहे मेडिकल फील्ड में आहे, जंहिंमें डेंटल हॉस्पिटल आहे, फिजियोथेरेपी डिपार्टमेंट्स आहिनि ऐं प्लस उन में ॿिया एक्सपर्ट्स बि ईंदा आहिनि जेके ENT ईयर नोज़ ऐं थ्रोट जा स्पेशलिस्ट, ऑप्थेमोलॉजी जा आहिनि, होम्योपैथी जा आहिनि, जनरल फिजिशियंस आहिनि। ऐं ही तमामु जेके मुंबई में रहो था, तव्हांखे जे खपे त ही षणमुखानंद हॉल, किंग सर्कल, मुंबई 37 उते ताईं ॾिसंदा तव्हांखे हिन में ब्राह्मण युवक मंडल उहो तव्हांखे उन जो पतो मिली वेंदो। ऐं जे वरी को कुझु क्वेश्चन्स हुजनि त मूंखे ॿुधाइजो त मां शर्मा साहब खे पास ऑन कंदुसि ऐं विल गेट द आंसर्स। थैंक यू सर। शर्मा साहब वॾी महिरबानी तव्हांजी। वेलकम वेलकम सर। थैंक यू वेरी मच। महिरबानी सर, वॾी महिरबानी। थैंक यू वेरी मच। थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू। जी जी। अच्छा, तव्हां कंटिन्यू करियो था त वेलकम, न त असीं पंहिंजो प्रोग्राम वधायूं था अॻियां। मूंखे पूजा जो टाइम थियो आहे, मां निकिरंदुमि। भले दादा, हरिओम हरिओम हरिओम। सिधी बंदि तो कर बेटा। अच्छा, त हाणे असां सभई पाण खे भले हाणे अनम्यूट करियो। हाणे असांजी दूबदू आहे पाण में। सो पाण खे अनम्यूट करियो ऐं प्लीज़ वीडियो ऑन करियो जे करे सघो था, जे उन में कुझु तकलीफ़ न हुजे या का ॻाल्हि न हुजे त हाणे अॼु असां वटि दादा मुरलीधर कोन अची सघिया आहिनि। मूंखे लॻे थो रक्षाबंधन आहे ऐं अॼु हूअं ई असां वटि घटि आहे जेको प्रेज़ेंस आहे। मूं जेका एक्सरसाइज़ मोकिली हुई, ॿ ॻाल्हियूं हुयूं। उन में अखर हुआ, पहाका हुआ ऐं तंहिंखां पोइ उहा कविता हुई। कविता त कोन हुई, नज़्म हुई जेका असांजे डोलन राही जी नज़्म हुई। त मां ही जेको उहो असांजी एजेंडा हुई उन सां अटैच कयो आहे। तव्हां ॾिठो हूंदो। हाणे उन में को सुवाल हुजे तव्हां खां त मूंखां पुछो। उन में को सुवाल हुजे या उन में को डाउट हुजे या उन मां कुझु
डिस्कस करणो हुजे त भले पुछो, न त मां उन ॻाल्हि खे थोरो डिफर कंदुसि त असीं जॾहिं दादा मुरलीधर हुजे, छो जो हू सम्झाए सघनि था सवली तरह, त उन जे लाइ पोइ असीं ॿिए हफ़्ते ते रखंदासीं। कंहिंखे कुझु सुवाल आहे? मां इहा तव्हांखे रिक्वेस्ट कंदुसि त महिरबानी करे उहा जेका नज़्म आहे उहा पढ़ो ऐं उन जो ऑडियो रिकॉर्ड करियो त तव्हांजी सिंधीअ जी प्रैक्टिस थींदी। ऐं जेको आहे सो उहो करियो त ॾाढो सुठो। पर चवण जो मतिलबु इहो ई आहे त कोशिशि कंदा रहो पंहिंजी प्रैक्टिस सिंधी करण जी, सिंधी ॻाल्हाइण जी। ऐं मूंखे लॻे थो असीं अॼु थोरो जल्दी वीडियो कॉल खे बंदि कंदासीं, छो जो दादा मुरलीधर आहे कोन जेको सम्झाए सघंदो सुठो। मुंहिंजी एतिरी लियाकत कोन्हे मां सम्झाए सघां जहिड़ो हू सम्झाए सघंदो। त जे ॿियो को क्वेश्चन न हुजे, तव्हांखे का सजेशन न हुजे, का पॉइंट डिस्कस न करणी हुजे, मुंहिंजे लाइ त हिते सुबुह आहे, मां त जेतिरी देरि चओ वेही सघां थो, पर अदरवाइज़ फील फ्री। ऐं न त पोइ असीं अॼु करियूं बंदि ऐं चऊं हरिओम सभिनी खे। ठीकु आहे, त हरिओम। कंहिंखे को क्वेश्चन हुजे त ॿुधायो, न त पोइ वरी गॾिजंदासीं अॻे संडे ते। हरिओम हरिओम हरिओम, जय झूलेलाल।